बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, इलेक्शन में चंद ॾींहं अची बचा आहिनि। वर्क बि हाणे मुंहिंजे ख़्याल में त एंड थियण वारी आहे। वर्क अॼु या सुभाणे वर्क ख़तमु थी वेंदी। हाणे तव्हांजे क़िस्मत जो फ़ैसिलो तव्हांजे हथ में आहे। मां काफ़ी इलेक्शन जे बाबति वीडियो ठाहे चुको आहियां ऐं वरी बि मुंहिंजी दिलि थी चए त हीउ वीडियो तव्हांजे लाइ ज़रूरी आहे। हीउ क़िस्मत जो फ़ैसिलो तव्हां पंहिंजो पाण करे सघो था। हे वोट खे मामूली न सम्झो। तव्हां वटि केर बि आयो आहे वर्क ते, केर बि नंढो वॾो पीर फ़क़ीर केर बि आयो आहे, उहो तव्हांजी क़िस्मत बदिलाइण न आयो आहे, उहो पंहिंजो मुफ़ाद वठणु आयो आहे तव्हां खां। हाणे तव्हां पंहिंजो फ़ैसिलो पाण कयो त तव्हां पंहिंजे बचनि जो मुस्तक़बिल कीअं था ॾिसणु चाहियो। तव्हांजे हथ में आहे त जीअं तव्हां तड़पी ज़िंदगी गुज़ारी आहे, तव्हां ईअं करणु था चाहियो त तव्हांजा बचा बि उएं कंदा। अगरि तव्हां तड़पी ज़िंदगी गुज़ारी आहे ऐं तव्हां इन फ़ैसिले ते डटे बीठा आहियो त बाबा मूंखे हाणे चेंज करिणो आहे, मूंखे पंहिंजे मुस्तक़बिल जो फ़ैसिलो करिणो आहे, कंहिंखे नाहे ॾिसणो, इहे मुंहिंजी ज़िंदगी में कमु न आया आहिनि, हाणे मूंखे पंहिंजे बचनि जो मुस्तक़बिल खपे, त पोइ फ़ैसिलो सोचे सम्झे कजो। हिकिड़ो दफ़ो तव्हां ज़िंदगीअ में सोचे सम्झे फ़ैसिलो कंदव, पोइ तव्हांजा नसुल जेके आहिनि न उहे सुठे प्लेटफॉर्म ते अची वेंदा। बाक़ी अगरि तव्हां सोचींदो त मुंहिंजो हिकिड़े जो वोट छा कंदो, हर माण्हू ईअं सोचींदो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त मुख़ालिफ़ त खटे वेंदो न। जेको 50-50 करोड़ इलेक्शन में ख़र्च थो करे, छा उहो तव्हांजे लाइ थो ख़र्च करे? सभ खां पहिरियां त उहो पंहिंजो ख़र्च कढंदो ऐं पंहिंजे लाइ 5-10 साल जी मिल्कियत ठाहींदो त जीअं उन्हनि खे अॻिते वरी कमु अचे। उहो तव्हांजे लाइ कुझु बि नथा सोचनि। तव्हांजे लाइ अगरि सोचनि हा त हीउ 75 साल गुज़री चुको आहे। मुंहिंजा भाउ, चवण जो मक़सदु इहो आहे त पंहिंजे मुस्तक़बिल जो फ़ैसिलो हाणे तव्हांजे हथ में आहे। तव्हांखे छा करिणो आहे, तव्हां कंहिंखे चूंडणु था चाहियो, तव्हांजी बहितरी कंहिं ॻाल्हि में आहे, तव्हांजो बहितर नुमाइंदो केरु आहे। तव्हां हर बार तव्हां जिन्हनि खे खटराए तव्हां पाण खे कंगाल करे छॾियो आहे, त इन जी वजह छा आहे? तव्हां सोचो, तव्हांजी गफ़लत छो आहे? केरु थो तव्हां खां इहे गफ़लत कराए? उन्हनि खे मुंहुं तोड़ जवाबु ॾियो त असांखे हाणे फ़ैसिलो करिणो आहे। असांखे हीउ नुमाइंदो न खपे जंहिं हेतिरा साल असां सां कूड़ा कसम वाइदा करे वोट खटे वञी पंहिंजा महलात ठाहिया आहिनि। हाणे असां इन्हनि खे वोट ॾियणो ई न आहे। वरी नवां चहिरा अचनि, नवां माण्हू अचनि, भला पुराणनि ठीको त कोन खयो आहे न। 60 साल खां पोइ हर सरकारी नौकिरी वारो जेको आहे त उहो रिटायर थी थो वञे ऐं हीअ वॾा खख जेके वेठा आहिनि, जिन्हनि जी दीद नथी पए, गोॾा कमु कोन था कनि, उहे बि अची इलेक्शन में बीहंदा, तव्हांजे लाइ विढ़ंदा। यार, तव्हां सियाणा सिबता माण्हू आहियो, अलाह पाक तव्हांखे दिमाग़ ॾिनो आहे, थोरो त सोचो। तव्हां पंहिंजे लाइ सोचो, असांजे लाइ न सोचो, तव्हां पंहिंजे लाइ सोचो, तव्हां पंहिंजे बचनि जे लाइ सोचो। फ़ैसिलो तव्हांजे हथ में आहे। तव्हां जीअं चाहियो तक़दीर बदिलाए सघो था। तव्हां हिकिड़ो दफ़ो जेके पुराणा बीठा आहिनि उन्हनि खे केरे ॾिसो ऐं जेके नवां बीठा आहिनि उन्हनि खां तव्हां छिके कमु वठो। अगरि उहे बि कमु नथा कनि त इलेक्शन तव्हांजे हथ में आहे, वरी कल्टी कयो उन्हनि खे। उन्हनि जा सॼा पैसा, माल, वर्क, सरदारनि खे गाॾियूं, अमीरनि खे पैसा, दौलत, दावतूं सभु हराम थी वेंदा। बाबा हिन वरी बि हारायो। फ़ैसिलो छा थींदो? पब्लिक जो। पब्लिक खे फ़ैसिले जी ताक़त आहे। वोट मामूली कोन्हे हूंदो ऐं तव्हां अगरि कंहिं कातिल सां, ज़ानी सां, शराबी सां तव्हां फेवर में बीठा आहियो ऐं उनखे तव्हां वोट था करायो, उनजो जेको बि गुनाह थो थिए, उहे खून था कनि, क़त्ल था कनि, माण्हुनि खे जेल था मोकिलनि, माण्हुनि खे माराइनि था, माण्हुनि जा घर था साड़ाइनि, कंहिंजूं रनूं था खणनि, इन में तव्हांजे वोट जो जेको आहे त ताक़त आहे। उन्हनि सां गॾु तव्हांजे वोट जी ताक़त गॾु आहे। हे जेके ज़ुल्म था कनि उहे पावर सां था कनि। छो? उन्हनि खे पावर में आणण वारा तव्हां आहियो, तव्हांजो वोट आहे। त पोइ तव्हां इन्हनि गुनाहनि में शामिलु छो था थियो? अहिड़नि माण्हुनि खे ॾियो जेके तव्हांजा रोड, रस्ता, बिजली, स्कूल, मेडिसन जेको तव्हांखे अवेलेबल करे ॾे, तव्हांखे नौकरियूं वठी ॾे। तव्हां पाण सियाणा आहियो, तव्हां इलाही साल इलेक्शन में तव्हां हिसो वरितो आहे, त हाणे बि तव्हां हिसो वठंदव। पर चवण जो वरी बि ख़ासि मक़सदु इहो आहे त इलेक्शन में 1-2 ॾींहं बचो आहे, वर्क ख़तमु थी वेंदी। तव्हांजी क़िस्मत जो फ़ैसिलो हाणे तव्हांजे हथ में आहे। राति जो वञी मुंहिंजो वीडियो जेको बि ॾिसे थो, उहो राति जो वेही पंहिंजी दिलि ते हथु रखी सोचे त तव्हां सही था कयो या ग़लति था कयो। तव्हां कंहिं माण्हूअ जे चवण ते कंहिंखे वोट था ॾियणु चाहियो। वोट ॾियण महिल तव्हां सां गॾु केर बि न हूंदो आहे। तव्हां तक़दीर जो फ़ैसिलो अलाह जी रज़ा ख़ातिर कयो त तव्हां सुठे माण्हूअ खे चूंडियो, कंहिंजे चवण ते वोट न ॾियो। इहो मां तव्हांखे वरी बि गुज़ारिश थो कयां त तव्हांजो फ़ैसिलो
सभ खां बहितरीनु हूंदो। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह निगहबान।